अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराज किचन। अॼु असां मायराज किचन में खणी आया आहियूं इफ़्तार स्पेशल रेसिपी जंहिंजो नालो आहे चिकन आलू पकोड़ा। चिकन आलू पकोड़ा ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां असां हिते आलू खयां आहिनि 2 अदद ऐं आलू खे चङी तरह सां छिले ऐं कद्दूकश करे छॾियो आहे। हाणे हिकु प्याले में थधो पाणी खयो आहे ऐं कद्दूकश कयल आलूनि खे थधे पाणीअ में पिसाए रखंदासीं तक़रीबन 30 मिनट जे लाइ। कद्दूकश कयल आलूनि खे चङी तरह सां थधे पाणी में पिसाइण खां पोइ असां छाणे छॾियो आहे ऐं हिकु बाउल में ऐड कयो आहे ऐं आलू ऐड करे हाणे ऐड कयूं था बॉयल थियल ऐं कद्दूकश थियल चिकन 1.5 कप, अदरक ऐं थूम जो पेस्ट आहे 1/2 टेबल स्पून, खुश्क फूदने जा पत्ता आहिनि 1 टेबल स्पून, जीरो विधो आहे 1/2 टीस्पून, हेड विझूं था 1/4 टीस्पून, लूणु विधो आहे 1 टीस्पून। तव्हां चाहियो त पंहिंजी पसंदि जे मुताबिक़ घटि या वधि करे सघो था। कुटियल सुका धाणा विझूं था 1 टेबल स्पून, कुटियल ॻाढ़ा मिर्च विझूं था 1 टेबल स्पून, ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर विझूं था 1 टीस्पून, कटियल सावा मिर्च विधा आहिनि 2 अदद, अनारदाना विझूं था 1 टेबल स्पून ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करण खां पोइ हाणे विझूं था बेसण 1/2 कप, अम्बचूर जो पाउडर विझूं था 1 टीस्पून, चङी तरह सां मिक्स कयो आहे ऐं हाणे पाणी विझूं था तक़रीबन 1 खां 2 टेबल स्पून। असां आहिस्ता आहिस्ता तक़रीबन 1 खां 2 टेबल स्पून पाणी विझी चङी तरह सां मिक्स करे छॾियो आहे। ऐं हाणे असांजे चिकन ऐं आलू जे पकोड़नि जो बैटर फ्राई जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। हाणे असां हिकु कढ़ाई में तेल गरम कयो आहे ऐं पकोड़नि खे फ्राई कंदासीं जेसिताईं त पकोड़ा गोल्डन थी वञनि विचोली बाहि ते। जी फ्रेंड्स, तक़रीबन 4 खां 5 मिनट जे लाइ असां पकोड़नि खे विचोली बाहि ते फ्राई कयो आहे ऐं असांजा मज़ेदार चिकन आलू पकोड़ा बिल्कुलु तयारु आहिनि। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।